सब्सक्राइब कयो मुझे चैनल खे ऐं घंटी जे निशान ते क्लिक कयो जीअं हर नए वीडियो जी नोटिफिकेशन तव्हांखे मिली सघे। दोस्तों, छा तव्हांजो फेसबुक अकाउंट हैक थी सके थो? तव्हांजो यूट्यूब जो अकाउंट, गूगल प्लस या यूट्यूब ॻाल्हि त साॻी, तव्हां यूट्यूब जो अकाउंट, ट्विटर जो अकाउंट, इंस्टाग्राम जो अकाउंट या को बि अकाउंट, सोशल अकाउंट, जेकॾहिं केरु तव्हांजो पासवर्ड हथ करे वठे, आसानी सां यूज़ करे सघे थो, हा या न? जेकॾहिं तव्हांजो जवाबु हा में आहे त वीडियो खे लाइक कयो। ठीकु आहे। असल में अॼु जेको आउं तव्हांखे तरीक़ो ॿुधाइण वारो आहियां, उन सां जेकॾहिं उहो कमु तव्हां पंहिंजे अकाउंट सां कयो त तव्हांजो अकाउंट जो भले केरु पासवर्ड बि हथ करे वठे, पर कॾहिं बि उहो लॉग इन करे कोन थो सघे ऐं तव्हांजो अकाउंट कॾहिं बि यूज़ नथो करे सघे। उहो तरीक़ो कहिड़ो आहे ऐं उहो तरीक़ो कीअं थींदो, उनखे ॼाणण जे लाइ हिन वीडियो खे पूरो ॾिसंदा। उमेद आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदो। अस्सलामु अलैकुम, आउं आहियां महबूब मुंगर जो, ईअं चओ त शुरूआत कयूं। तो दोस्तों, सब खां पहिरीं असां फेसबुक जो टू स्टेप वेरिफिकेशन अनेबल कंदासीं। उन जे लाइ असां ईंदासीं फेसबुक में ऐं पंहिंजे प्रोफाइल में। उन खां पोइ हेठि तव्हांखे अचिणो पवंदो सेटिंग ऐं उन खां पोइ तव्हांखे अचिणो पवंदो। उन खां पोइ असां ईंदासीं सिक्योरिटी एंड लॉग इन। अच्छा, सिक्योरिटी एंड लॉग इन में अचण खां पोइ तव्हांखे हेठि हिकिड़ो अलॻि अलॻि ऑप्शन मिलंदो। हीउ ॾिसो, यूज़ टू फैक्टर ऑथेंटिकेशन। ठीकु आहे, इन ते क्लिक कयो ऐं गेट स्टार्ट ते क्लिक कयो ऐं हिते तव्हां जेको मोबाइल नंबर ॾिनो हूंदो अॻु में, जेको मुंहिंजो ॾिनल आहे, उहो शो बि थिए। उन ते मैसेज अचे या तव्हां यूज़ अ डिफरेंट नंबर ते क्लिक करे ॿियो नंबर बि रखी सघां थो। बहरहाल आउं चाहियां थो त इहो ई नंबर हुजे ऐं हिते ई मूंखे हिकिड़ो मैसेज ईंदो ऐं वेरीफाई थी वेंदो। ऐं उन खां पोइ असां ईंदासीं गूगल खे टू स्टेप वेरिफिकेशन जे लाइ। त उन लाइ तव्हां हेल्प सेटिंग में वञण जी ज़रूरत न आहे, सिर्फ़ु गूगल ते लिखी सर्च कयो टू स्टेप वेरिफिकेशन ऐं उन खां पोइ तव्हांखे तव्हां हिन ते क्लिक कयो ऐं उन खां पोइ गेट स्टार्ट ऐं उन खां पोइ हिते तव्हां वरी ॿीहर गेट स्टार्ट ते क्लिक कयो ऐं टू स्टेप वेरिफिकेशन जे लाइ ज़रूरी आहे तव्हां पासवर्ड इंटर कयो। पासवर्ड इंटर करण खां पोइ ऐं जेको अकाउंट लॻाइणु चाहियां थो उहो लॻाए वठां ऐं उन खां पोइ गेट स्टार्ट ऐं उन खां पोइ हिते मूंखे पासवर्ड लॻाइणो आहे। पासवर्ड लॻाइण खां पोइ मूंखे लॻाइणो पवंदो उहो कोड जेको मूंखे ट्राई इट्स नाउ ते जी क्लिक कंदुसि, मूंखे हिकु मैसेज ईंदो ऐं मैसेज वारो कोड जेको आहे उनखे आउं ओके कंदुसि। हाणे जॾहिं बि आउं लॉग इन कंदुसि, हिते जेको मोबाइल नंबर ॾिनो आहे उन ते हिकिड़ो मैसेज ईंदो ऐं उहो मैसेज लॻाइण खां सवाइ आउं लॉग इन न करे सघंदुसि। बिल्कुलु फेसबुक बि इन ई तरह। ऐं उन खां पोइ ॾिसो, मूंखे मथे मैसेज अची वियो आहे गूगल जे तरफ़ खां ई ऐं इहो आउं हिते इंटर कंदो, जेको मूं यादि करे वरितो ऐं इनखे मूं इंटर कयो ऐं वेरीफाई थी वियो ऐं टर्न ऑन ते मूं क्लिक करे छॾियो त इहो गूगल बि असांजो टू स्टेप वेरिफिकेशन ऑन थी वियो। अहिड़ी तरह हाणे असां ईंदासीं इंस्टाग्राम ते ऐं इंस्टाग्राम ते अचण खां पोइ तव्हां हिते क्लिक कयो ऐं हेठि तव्हां पंहिंजे प्रोफाइल ते वञी करे हिते स्वाइप कंदो, तव्हांखे हेठि हिकिड़ो अलॻि ऑप्शन मिलंदो सेटिंग जो। उन ते क्लिक कयो। सेटिंग ते क्लिक करण खां पोइ तव्हांखे अचिणो पवंदो प्राइवेसी एंड सिक्योरिटी में ऐं उन खां पोइ टू फैक्टर ऑथेंटिकेशन ते क्लिक करे गेट स्टार्ट ते क्लिक कयो ऐं टू फैक्टर ऑथेंटिकेशन ते क्लिक करे हिते पंहिंजो को कोड लॻायो जेको तव्हांखे मैसेज में आयो हूंदो ऐं मूंखे मैसेज में अची चुको आहे। ऐं इन कोड खे आउं त कॉपी कंदुसि या तव्हां खां यादि करे आउं हिते लॻाए वठंदुसि। ओके, मूं हुनखे यादि करे वरितो ऐं हिते लॻाए था वठूं। छा यादि कयो? बहरहाल जीअं आउं नेक्स्ट ते क्लिक कंदुसि त हीउ ॾिसो डन थी चुको आहे ऐं इहे मूंखे बैकअप कोड मिलिया आहिनि। जेकॾहिं हिन जा स्क्रीनशॉट करियां त करे सघां थो ऐं गेट मोर कोड्स ते क्लिक करे ऐं उन्हनि खे रिन्यू करे सघां थो, यानी पोइ इहे कोड एक्सपायर थी वेंदा ऐं नवां मूंखे मिलंदा। ओके, उन खां अलावा हाणे असां ईंदासीं पंहिंजो प्यारो लाडलो ट्विटर ऐं उन ते क्लिक करण खां पोइ तव्हांखे अचिणो पवंदो पंहिंजे प्रोफाइल ते अचो। प्रोफाइल ते अचण खां पोइ तव्हांखे अचिणो पवंदो सेटिंग में ऐं सेटिंग में अचण खां पोइ तव्हांखे अचिणो पवंदो अकाउंट में अचण खां पोइ तव्हांखे अचिणो पवंदो सिक्योरिटी में अचण खां पोइ लॉग इन वेरिफिकेशन ऐं इन ते क्लिक करणु। हा, यादि रही तॾहिं ई थींदो जॾहिं तव्हांजे हुन में ईमेल एड्रेस एड हुजे त तव्हां हुनखे एड करे वठो ऐं हिते तव्हांखे पंहिंजो पासवर्ड लॻाइणो पवंदो। पासवर्ड लॻाइण खां पोइ तव्हांखे हिकिड़ो कंफर्म कोड ईंदो जेको तव्हांखे मैसेज जे ज़रिए मोकिलियो वेंदो
ऐं कुछ ही देर में वो तव्हांखे मिली वेंदो ऐं सबमिट करण खां पोइ तव्हां जॾहिं बि हिनखे लॉगिन कंदव तव्हांखे उहो ई कोड लॻाइणो पवंदो जेको तव्हांखे उन वक़्तु मैसेज में मोकिलियो वेंदो। जेकॾहिं तव्हांखे उहो कोड न मिलियो त तव्हां लॉगिन नथा करे सघो। अच्छा, हुनखां पोइ असांखे अचिणो पवंदो व्हाट्सअप ते ऐं व्हाट्सअप ते अचण खां पोइ 3 नुक़्तनि ते क्लिक करे तव्हां सेटिंग ते क्लिक करियो। सेटिंग ते क्लिक करण खां पोइ तव्हां अकाउंट ते क्लिक करे जेको 2 स्टेप वेरिफिकेशन आहे हिन ते क्लिक कयो ऐं हिनखे अनेबल कयो। अनेबल करण सां तव्हांखे हिते 6 अखरनि ते मुश्तमिल को बि कोड लिखणो आहे जेको तव्हां यादि रखी सघो। ठीकु आहे, को बि लिखो जेको बि तव्हांखे यादि हुजे ऐं हुनखे ॿीहर बि हिते लिखो ऐं हुनखां पोइ पंहिंजी ईमेल ज़रूरु लॻायो ऐं ॿिए दफ़ा बि पंहिंजी ईमेल लॻाए करे हुनखे वेरीफाई कयो। नेक्स्ट ते जीअं तव्हां क्लिक कंदो तव्हांखे वेरीफाई करिणो पवंदो। ऐं हाणे जॾहिं बि तव्हांखे नई मोबाइल में या तव्हां पंहिंजे कंहिं ॿिए व्हाट्सअप में पंहिंजो नंबर लॻाईंदो तव्हांखे उहे अंग लॻाइणा पवंदा जेके तव्हां ते लॻाया आहिनि या हलंदे हलंदे कंहिं बि वक़्तु तव्हां खां व्हाट्सअप उहो पुछी सघे थो। त दोस्तो असांजे सभई जा सभु अकाउंट सिक्योर थी चुका आहिनि। त दोस्तो ही हुई अॼु जी वीडियो। उमेद आहे तव्हांखे ज़रूरु पसंदि आई हूंदी। वधीक अहिड़ी वीडियो जे लाइ मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो, घंटी जे निशान ते क्लिक कयो, को बि सवाल कमेंट में लिखो, वीडियो खे लाइक न कयो लाइक कयो ऐं उन्हनि सभिनी दोस्तनि सां शेयर कयो जिन जा तव्हां अकाउंट महफ़ूज़ रखणु चाहियो था। पंहिंजा रिश्तेदार हुजनि, माइट मिट हुजनि, दोस्त यार हुजनि, सभिनी सां ज़रूरु शेयर कयो। ऐं मिलां थो तव्हां सां अॻी वीडियो में। तेसीं ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। सिंध सलामत, साथ सलामत।